ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जे अध्याय 3 में ॾिठो त राजा परीक्षित के श्री सुखदेव जी स्वामी संसारी यानी कि ख़ास तौर ते कलयुग माण्हुनि जे उद्धार वास्ते वाट ॾसीं था। उहा वाट कहिड़ी आहे? उन वाट जो नालो छा आहे? प्यारा भक्तों, उन जो नालो आहे हरि नाम संकीर्तन। कलयुग में हरि नाम कथा पढ़ण ॿुधण ऐं भगवान जो नालो जपण, हरि भक्ति करण सां ही, भगवान जी शरण पवण सां ही इंसान हिन माया रूपी भवसागर खां पार लंघे वञी सघे थो। इन जे सिवा ॿी का बि वाट न आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जो अध्याय 4 शुरू करे रहा आहियूं, जंहिंजो नालो आहे राजा परीक्षित सां श्री सुखदेव जी जो अग्नि, पाणी ऐं हवा जो हाल वर्णन करण। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, ब्रह्मा जे हिकिड़े ॾींहं में 14 इंद्र राज कनि था। ब्रह्मा जे हिकिड़े ॾींहं खे कल्प सॾियो वेंदो आहे। उन जे अंदरि 14 मनवंतर यानी कि 14 इंद्र हूंदा आहिनि, जंहिं करे पाण चवंदा आहियूं त ब्रह्मा जी जे हिकु ॾींहं में 14 इंद्र राज कनि था। ब्रह्मा जी जे राति जो अरसो संदसि ॾींहं जेॾो आहे ऐं 3 सयारी निज़ाम तबाहीअ सां मिलनि था। जॾहिं ब्रह्मा जी 100 सालनि जी उमिरि ख़तम थी वेंदी आहे, तॾहिं प्रलय थींदो आहे, यानी सॼी प्रकृति ख़तम थी वेंदी आहे, सभु फना थी वेंदो आहे। उन वक़्तु मादी फितरत जा 7 अनसर महात खां शुरू थींदा आहिनि ऐं उन्हनि मां ठहियल सॼी आफ़ाक़ी अंगनि खे तबाह कयो वेंदो आहे। जॾहिं को माण्हू ज्ञान खे हासिल कंदो आहे, तॾहिं हू हक़ीक़त जी हक़ीक़त खे सम्झंदो आहे। हू सॼी पैदा कयल काइनात खे मुतलक खां यानी कि एब्सोल्यूट खां अलॻि या ब्रह्म खां अलॻि करे सम्झंदो आहे। तंहिं करे ॿी सॼी दुनिया खे, सॼे यूनिवर्स अंतरिक्ष खे हू गैर हक़ीक़ी सम्झंदो आहे। हर पल ते वक़्तु गैर ज़ाहिरी तौर ते सभिनी कयल मख़लूक़ात जे यानी कि जीवन जे शरीर ऐं मादी जे ॿियनि सभिनी मुज़ाहिरनि खे तब्दील करे थो। तब्दीलीअ जो इहो अमल ज़िंदा वजूद खे ॼमण ऐं मरण जे मुसलसिल फना मां गुज़ारण जो सबबु बणाए थो। जेके फितरी बसीरत जा मालिक हुआ से बयान कनि था त यानी कि जिन ब्रह्म ज्ञान पातो आहे, उन्हनि बयान करे ॿुधायो त ख़ुदि ब्रह्मा समेत सभु माण्हू, सभु जीव हमेशह निसल यानी कि ख़तम थी वेंदा ऐं हू तबाह थींदा। प्यारा भक्तों, हिन भवसागर के पार लंघण वास्ते सिर्फ़ हिकु वाहिद ॿेड़ी आहे, हरि नाम संकीर्तन, भगवान जी शरण पवण जी। तंहिं करे सदा भगवान जे चरणनि में इहा वेनती कंदा रहो त असां धर्म ते रहूं ऐं तव्हां जी शरण में भवसागर के पार लंघे वञूं। सभई चओ जय श्री कृष्णा। अध्याय 4 समाप्त थियो। अध्याय 5 जंहिंजो नालो आहे
श्री सुखदेव जी के आखिर में राजा परीक्षित के कुछ हिदायत ॾियणियूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त हे राजा परीक्षित, श्रीमद् भागवत महापुराण में सॼी प्रकृति ऐं भगवान जे बाबति सॼो ज्ञान भरियल आहे। भगवान तफ़सील सां बयानु कयो वियो आहे। भगवान जी शख़्सियत यानी कि हरि, जंहिंजी आज्ञा सां ब्रह्मा जी कंवल जे गुल मां पैदा थियनि था ऐं जंहिंजे क्रोध करण सां रुद्र जनम वठंदो आहे। हे राजा, सोचण जी हैवानी ज़हीनत खे छॾे ॾियो कि मां मरण वारो आहियां। शरीर जे बरक्स तव्हां जनम न वरितो आहे। माज़ीअ में को बि अहिड़ो ज़मानो न हो जो अव्हां जो वजूद ई न हो ऐं तव्हां तबाह थियण वारा न हुआ। तव्हां पंहिंजे पुटनि ऐं पोटनि जी सूरत में ॿीहर वरी जनम न वठंदव। ॼण त हिकु ॿिज मां ॼमंदड़ ऐं पोइ नओं ॿिज पैदा करे थो, बल्कि तव्हां हिन शरीर ऐं हिन सां लाॻापो रखंदड़ वस्तुअनि सां को बि तालुक़ नथा रखो, उन्हनि खां अलॻि आहियो। जहिड़ी तरह ख्वाब में इंसान पंहिंजो पाण खे मरंदड़ ॾिसी ॾाढो घबराइजी वञे थो ऐं जाॻण ते हू कुझु बि बुरो महसूस नथो करे, ठीक ओहिड़ी रीति पंहिंजे असलियोकी जनम यानी कि हिन दुनिया में रहंदड़ जनम में मरण खे सम्झो। इन करे पाण खे सम्झणु घुरिजे त आत्मा हिन शरीर खां अलॻि आहे ऐं उन सां को बि वास्तो नथी रखे। जॾहिं 1000 बर्तननि खे टोड़ियो वेंदो आहे त बर्तननि जे अंदरि सामान जो हिसो अनसर आसमान जी हैसियत में रहे थो। जीअं आग साॻी तरह जॾहिं मजमूए ऐं फितरी जिस्म मरी वञनि था, अंदर जो जीअरो वजूद यानी कि आत्मा पंहिंजी रूहानी सुञाणप यानी कि परमात्मा में मिली वञे थो। आत्मा जे मादी जिस्मनि, ख्वाबनि ऐं सरगर्मियुनि खे मादी ज़हन तरफ़ां पैदा कयो वियो आहे। इहो ज़हन पाण खे अज़ीम रब जी मायूसी ताक़त जे ज़रिए ठाहियो वियो आहे ऐं अहिड़ी तरह रूह मादी वजूद खे फ़र्ज़ करे थो। प्यारा भक्तों, हिते ज़हन पंहिंजे मन खे चयो वियो आहे। इंसान जे शरीर जे अंदरि आत्मा ख़ुदि चमकंदड़ प्रकाशवान आहे ऐं ज़ाहिरा ज़हूर ॾिसण में ईंदड़ हिन शरीर ऐं हिन शरीर सां लाॻापो रखंदड़ सरगर्मियुनि यानी कि जेके तब्दील थियनि थियूं, उन्हनि सां आत्मा को बि फितरी वास्तो नथी रखे। तंहिं करे हे राजा, हाणे कुझु ई देरि में तोखे तक्षकनाग ॾंगे वेंदो। उनजे लाइ तूं पंहिंजे मन में को बि बाहो न रख। आत्मा परमात्मा सां वञी मिलंदो ऐं हीउ शरीर त नासवान आहे। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जो अध्याय 5 संपूर्ण थियो। प्यारा भक्तों, मां सम्झी सघां थो त अॼु जी कथा थी सघे कुझु हरि भक्तनि खे सम्झण में मुश्किल लॻे, छो त थोरी मॉडर्न नए ज़माने जी सिंधी ऐं थोरी ॾुखे लफ़्ज़नि में ॿुधाई वई आहे। ऐं उनजो वजह इहा आहे छो त जेका मां वटि कथा आहे उनमें अध्याय 4 ऐं 5 मिक्स थियल आहिनि ऐं उन्हनि में थोरी गड़बड़ हुअण सबबु हिकिड़ो ॿ पना ग़ाइबु आहिनि, जंहिं करे मां इंटरनेट तां उनखे थोरो कढियो ऐं ट्रांसलेट करे तव्हांखे ॿुधाए पंहिंजी तरफ़ां जेतिरो थी सघे ओतिरा कोशिशि कई मां। अगरि तव्हांखे उनमें को बि मसइलो हुजे त तव्हां मूंखां पुछी सघो था। ओके, मुंहिंजो व्हाट्सएप नंबर तव्हां सां शेयर्ड आहे। सभई चयो जय श्री कृष्णा। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम, राधे राधे।